शीजल फकीर राग में भी गमसवार। इश्क लगा अल्हम्दुलिल्लाह सदबार ते शुक्र हजार मियाँ मुर्शद मेरा वगणे वसदा कलंदर कुर्बदार मियाँ की तुस कुर्ब अयास वाला विच अहमद दे इजहार मियाँ गम दिल नाल हयात हमेशा नीह की तुस निरवार मियाँ। आशिक़ हुस्न जो कयो दिल अंदर दीदार खुलिया बाग बहिश्ती आई बूह बहार अनल हक जई थी असूली जा हसवार वली मोहम्मद ही बचार फिर पई सारी लोक में। सही बाबू साईं काफी बाबा राजा साईं साईं मधु शंकर साईं काफी इश्क पर काफी आए। असा सूफी सच्चा सरदार आहियूं असा सूफी सच्चा सरदार आहियूं वो दम अल्लाह हक इकरार आहियूं इकरार आहियूं असा सूफी सच्चा सरदार आहियूं असा सरदार आहियूं वो तमे अल्लाह हक इकरार आहियूं तमे अल्लाह हक इजहार आहियूं सूफी सच्चा सरदार आहियूं असा सूफी सच्चा सरदार आहियूं वो तमे अल्लाह हक इकरार आहियूं वो तमे अल्लाह हक इजहार आहियूं। दरबारी बाबा राजा साईं वजे थी असांजी नीह जी मोहब्बत वजे थी असांजी हो नीह जी नौबत वजे थी असांजी नीह जी नौबत वजे थी असांजी असां तेज तबल वारी तार आहियूं वो असां तेज तबल वाली तार आहियूं असां तेज तबल वाली तार आहियूं ओ तमी इज़हार आहियूं असां सूफी सच्चा सरदार आहियूं असां सूफी सच्चा सरदार आहियूं ओ तमी अल्लाह हक इकरार आहियूं तमी अल्लाह हक इकरार आहियूं। हजरत हुसैन हुला जीवागे हजरत हुसैन हुला जीवागे असा सर मथे अबदार आहियूं वो असा सर मथे अबदार आहियूं वो तमी अल्लाह हक इकरार आहियूं इकरार आहियूं असा सूफी सच्चा सरदार आहियूं वो असा सूफी सच्चा सरदार आहियूं वो तमी अल्लाह हक इकरार आहियूं वो तमी अल्लाह हक इकरार आहियूं। मग में खाने जा है दाइम मग में खाने जा है
मुख्तार आहियूं समीरल साईं मुख्तार आहियूं समीरल साईं मुख्तार आहियूं दमियल हक़ इक़रार आहियूं असां सूफ़ी सच्चा सरदार आहियूं सूफ़ी सच्चा सरदार आहियूं